ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 28/9/2005। अॼु अव्यक्त बापदादा जो रिवाइज़ कोर्स 15/2/2007। अॼु जी मुरली जो टॉपिक आहे अलबेलोपन, आलस्य, बहानेबाज़ी जी निंड सां जगण ई शिवरात्रि जो सचो जागरण। अॼु बापदादा विशेष पंहिंजे चारो ओर जे अति लाडला अति सिकीलदा परमात्म प्यार जे पात्र ॿारनि सां मिलण ऐं विचित्र बाप ॿारनि जो बर्थडे मल्हाइण आया आहिनि। तव्हां सभी बि अॼु विशेष विचित्र बर्थडे मल्हाइण आया आहियो न। इहे बर्थडे सॼे कल्प में कंहिंजो बि न थींदो आहे। कॾहिं बि न ॿुधियो हूंदो कि बाप ऐं ॿारनि जो हिकु ॾींहं में बर्थडे आहे। त तव्हां सभी बाप जो बर्थडे मल्हाइण आया आहियो या ॿारनि जो बि मल्हाइण आया आहियो। छो जी सॼे कल्प में परमात्मा बाप ऐं परमात्मा ॿारनि जो एतिरो अथाह प्यार आहे जो जन्म बि साथ वठंदा आहिनि। बाबा के अकेलो विश्व परिवर्तन जो कार्य न करिणो आहे, ॿारनि सां गॾु गॾु करिणो आहे। त बाबा जॾहिं ईंदा आहिनि त उहो ॿारनि खे बि जगाईंदा आहिनि जेका बाबा जा साथी ॿार आहिनि। इहा अलौकिक साथ रहण जो प्यार आहे, साथी ठहिण जो प्यार हिन संगम ते ई अनुभव कंदा आहियूं, न साथी ठहिण जो प्यार हिन संगम ते ई अनुभव कंदा आहिनि बाबा जो साथी। बाप ऐं ॿारनि जो एतिरो गहरो प्यार आहे, जनम बि साथ, रहंदा बि किथे आहिनि, अकेला या साथ में। हर हिकु ॿार उमंग उत्साह सां चईंदो आहे कि असां बाप सां गॾु कंबाइंड आहियूं। कंबाइंड रहंदा आहियो न, अकेला त न रहंदा आहियो, साथ जनम आहे, साथ रहंदा आहियो। ऐं अॻियां बि छा वाइदो आहे, साथ आहियूं, साथ रहंदासीं, साथ हलंदासीं पंहिंजे स्वीट होम में। साथ आहियूं, साथ रहंदासीं, साथ हलंदासीं पंहिंजे स्वीट होम में। एतिरो प्यार कोई ॿिए बाप ॿारनि जो ॾिठो आहे? कोई बि ॿार हुजे, किथे बि कीअं बि हुजे, लेकिन साथ आहे, साथ ई हलण वारा आहिनि न। त ईअं इहे विचित्र ऐं प्यारे ते प्यारो जनम ॾींहुं मल्हाइण आया आहियो न। चाहे सम्मुख मल्हायो था, चाहे देश विदेश में चारों ओर हिकु ई समय साथ साथ मल्हायो था। बाप दादा चारों ओर ॾिसनि था कि कीअं सभी ॿार उमंग उत्साह सां दिल में वाह बाबा वाह वाह बर्थडे जो गीत ॻाइनि था। अगरि स्विच खोलंदा त चारों ओर जी आवाज़, दिल जी आवाज़, उमंग उत्साह जी आवाज़ बाप दादा जे कननि में ॿुधाए में ॾिए थो। बाप दादा सभी ॿारनि जो अथाह उत्साह ॾिसी ॿारनि खे बि पंहिंजे दिव्य जनम जी पदम पदम गुणा बधायूं ॾियनि था। वास्तव में उत्सव जो अर्थ ई आहे उमंग उत्साह में रहण। त तव्हां सभी उत्साह सां इहे उत्सव मल्हायो था न। नाम बि भक्तनि शिवरात्रि रखियो। अॼु बाप दादा उन भक्त आत्मनि खे मुबारक ॾियनि था जंहिं तव्हांखे हिन विचित्र जन्म मल्हाइण जी कॉपी ॾाढी सुठी कई आहे। तव्हां ज्ञान ऐं प्रेम स्वरूप सां मल्हाईंदा आहियो। उहो भगत आत्मा भावना श्रद्धा जे रूप सां तव्हांजे मल्हाइण जी कॉपी कई आहे। त अॼु उन ॿारनि खे मुबारक ॾियनि था कि कॉपी करण में सुठो पाठ वॼायो आहे। ॾिसो हर ॻाल्हि जी कॉपी कई आहे। कॉपी करण जो बि त अक़ल खपे। मुख्य ॻाल्हि त हिकु ॾींहुं भगत माण्हू बि विर्त रखंदा आहिनि। उहो विर्त खाइण पीअण जो रखंदा आहिनि, भावना में वृत्ति खे श्रेष्ठ ठाहिण जे लाइ विर्त रखंदा आहिनि।
उन्हनि खे हर वर्ष रखिणो पवंदो आहे। ऐं तव्हां छा व्रत कयो आहे? हिकु ई बार व्रत वठंदा आहियो न, वर्ष व्रत वठंदा, वर्ष न वठंदा आहियो, हिकु ई बार व्रत वरितो आहे पवित्रता जो। सभिनि पवित्रता जो व्रत वरितो आहे न, पको आहे न। जंहिं पको वरितो आहे उहो हथु उठायो, पको थोरो बि कचो न, पको सुठो आहे। ॿियनि जी बि प्रश्न आहिनि, ॿियो बि प्रश्न आहे। ॿियो बि प्रश्न आहे। हिकु त बाबा पुछे पवित्रता जो व्रत, ॿियो प्रश्न आहे अच्छा व्रत त कयो मुबारक आहे, लेकिन अपवित्रता जी मुख्य 5 साथी आहिनि, ठीकु आहे न। कंधु हिलायो, अच्छा 5 जो व्रत वरितो आहे या 2 जो वरितो आहे? छो जी जाते पवित्रता आहे उते अगरि अंश मात्र बि अपवित्रता आहे त छा संपूर्ण पवित्रता पवित्र आत्मा चईंदासीं? ऐं तव्हां ब्रह्मण आत्मा आहिनि जी त पवित्रता ब्रह्मण जनम जी प्रॉपर्टी आहे, है न। बाबा जी मुख्य जायदाद ही असांखे छा आहे? प्योरिटी। ये बाबा जी मुख्य जायदाद आहे, प्योरिटी। और रावण जी मुख्य जायदाद इहा अपवित्रता। त बाबा जी इहा मुख्य जायदाद पवित्रता केतिरी धारण कई अथव, केतिरी वरिती आहे बाबा खां? मतिलबु जेतिरी धारणा थी हूंदी जनम सां ई ओतिरी वरिती हूंदी न। ब्रह्मण जनम जी प्रॉपर्टी आहे, पर्सनैलिटी आहे, रॉयल्टी आहे। त चेक करो कि मुख्य पवित्रता जे मथां त अटेंशन आहे, लेकिन संपूर्ण पवित्रता जे लाइ ॿिया बि जो साथी आहिनि उन्हनि खे हल्को त न छॾियो आहे न। नंढनि सां प्यार रखियो आहे ऐं वॾनि खे ठीकु कयो आहे। त छा बाप जी छुट्टी आहे कि ॿियो 4 आहिनि उन्हनि खे बि साथी ठाहियो? पवित्रता सिर्फ़ु ब्रह्मचार्य खे न चइबो आहे, लेकिन ब्रह्मचार्य सां गॾु ब्रह्मचारी ठहिण अर्थात पवित्रता जो व्रत पालन करणु। कई ॿार रूह रियाज़ में चईंदा आहिनि, रूह रियाज़ त सभई कंदा आहिनि, त ॾाढी मिठी मिठी ॻाल्हियूं कंदा आहिनि। चईंदा आहिनि बाबा मुख्य त सुठो आहे, बाक़ी नंढा नंढा ईअं आहिनि, कॾहिं मन सां संकल्प में ईंदा आहिनि, मनसा में ईंदा आहिनि, वाचा में न ईंदा आहिनि। ऐं मनसा खे बि कोई ॾिसंदो न आहे, मनसा खे त कोई ॾिसंदो न आहे। ॿियो कोई पोइ चईंदा आहिनि कि नंढा नंढा ॿारनि सां प्यार हूंदो आहे। ॿियो कोई पोइ चईंदा आहिनि कि नंढे नंढे ॿारनि सां प्यार थींदो आहे, त हिन चइनिनि सां बि प्यार थी वेंदो आहे। क्रोध अची वियो, मोह अची वियो, हलाइण न ईंदो आहे, चाहींदा न आहियूं अची वेंदो आहे। बाप दादा चईंदा आहिनि कोई बि ईंदो आहे त तव्हां दरवाज़ो खोलियो तॾहिं त ईंदा आहिनि न, त दरवाज़ो खोलंदा छो आहियो? कमज़ोरी जो दरवाज़ो खोलियो, त कमज़ोरी जो दरवाज़ो खोलणु अर्थात आह्वान करणु। त अॼु जे ॾींहुं बाप ऐं पंहिंजो बर्थडे मल्हायो था, लेकिन जो जनम ते व्रत जो वाइदो कयो, पहिरियों वरदान, वरदान छा? वरदान बाबा छा ॾिनई यादि आहे न? बर्थडे जो वरदान यादि आहे छा ॾिनो अथई? पवित्र भव, योगी भव। पवित्र भव, योगी भव।
सभिनि खे वरदान यादि आना भुलिजंदा त न आहियो। पवित्र भव जो वरदान हिक खे न ॾिनो आहे, पंजनि जो ई ॾिनो आहे। त अॼु बाप दादा छा चाहींदा आहिनि? बर्थडे मल्हाइण आया आहियो, बाप जो बि मल्हाइण आया आहियो। सभु प्रकार जी पवित्रता मनाओ। बाप जो बि मल्हाइण आया आहियो, शिवरात्रि मल्हाइण आया आहियो त बर्थडे जी सौगात लाया आहियो या ख़ाली हथ आया आहियो। 70 वर्ष स्थापना जी समाप्ति थी वियो, यादि आहे न? सत्तर वर्ष सोचो, चाहे तव्हां पुठियां आया आहियो, लेकिन स्थापना जी त 70 वर्ष थी विया न। चाहे हाणे आया आहियो, लेकिन स्थापना जे कर्तव्य में तव्हां सभी साथी आहियो न, चाहे अॼु पहिरीं बार आया आहिनि। जो मधुबन में पहिरीं बार मिलण आया आहिनि उहो लंबो हथ उठायो। अच्छा, तव्हां सभी खे चाहे हाणे 1 साल थियो, 2 साल थिया, लेकिन पंहिंजे खे छा कहलाईंदा आहियो? ब्रह्म कुमार कुमारियूं, पुरुषार्थी कुमार कुमारियूं कहलाईंदा आहियो। छा कहलाईंदा आहियो? कोई पंहिंजे खे पुरुषार्थी कुमार चईंदो आहे, ब्रह्म कुमार जो साइन लॻाईंदा आहियो। सभी BK चईंदा आहिनि, लिखंदा आहियो न, PK लिखंदा आहियो छा? पुरुषार्थ कुमार कुमारियूं। त वाइदो छा आहे? साथी रहंदासीं, साथ हलंदासीं, कंबाइंड रहंदासीं। बाबा जे साथी रहंदासीं, साथ हलंदासीं, कंबाइंड रहंदासीं। त कंबाइंड में समानता खपे न। अॼु खां 70 वर्ष जो उत्सव त मल्हाईंदा ईंदा आहियो। बाप दादा ॾिठो आहे, जो बि जोन सेवा जो टर्न ॾींदा आहिनि, उहो 70 वर्ष जो सम्मान समारोह मल्हाईंदा आहिनि। सभी मल्हाईंदा आहिनि न, बसि सिर्फ़ु नंढी नंढी गिफ्ट ॾींदा आहियो छा? बसि। लेकिन अॼु हिकु त बर्थडे आहे, मल्हाइण आया आहियो, पको आहे न। ॿियो आहे 70 वर्ष समाप्त थिया त सम्मान समारोह बि मल्हायो था न, बर्थडे बि मल्हायो था। हुनजी सौगात छा ॾींदा? ट्रे ॾियूं, चादर ॾियूं, छा सौगात लाया आहियो? चलो चांदी जो ग्लास ॾींदासीं। लेकिन अॼु जे ॾींहुं बाप दादा जी शुभ आशा आहे कि पंहिंजे आशाउनि जे दीपक ॿारनि प्रति। उहा शुभ आशा कहिड़ी आहे? ॿुधाइणो, उहा ॿुधण माना छा? हिकु कन सां ॿुधण ऐं दिलि में समाए वठण। ईअं निकिरंदो त न, एतिरो त न, लेकिन दिलि में समाए वठो। त अॼु जे ॾींहुं उहा शुभ आशा ॿुधायूं। पहिरीं लाइन वारा चओ, कंध हिलायो। टीचर्स कंध हिलायो। अच्छा, झंडो हिलाइनि था। डबल फोनस ॿुधायो, पंहिंजे खे बंधणो पवंदो, तॾहिं चओ हा। ईअं न चओ, ईअं ई न चओ। मतिलबु बाबा जो ॿुधाइनि, हुन में ख़ुदि खे बंधो। छो जी 70 वर्ष त बाप दादा अलबेलो, आलस्यपन, पानी बाजी जो खेल ॾिठई। चलो 70 न त 50 साल, 40, 30, 20 वर्ष थिया, लेकिन एतिरो समय त इहे 3 खेल ॿारनि जा खूब ॾिठा। त अॼु जे ॾींहुं भगत जागरण कंदा आहिनि, सुम्हंदा न आहिनि। त तव्हां ॿारनि जो जागरण कहिड़ो आहे? कहिड़ी निंड में घड़ी घड़ी सुम्ही पईंदा आहियो? अलबेलोपन, आलस्य ऐं बहानेबाज़ी जी निंड में आराम सां सुम्ही पईंदा आहिनि। त अॼु बाप दादा इन 3 ॻाल्हियुनि जो हर समय जागरण ॾिसणु चाहींदा आहिनि।
कॾहिं बि ॾिसो क्रोध अची वेंदो, अभिमान अची वेंदो, लोभ अची वेंदो, कारण छा आहे ॿुधाईंदा आहिनि। कारण छा ॿुधाईंदा आहिनि? बाप दादा खे हिकु ट्रेडमार्क ॾेखारे में ॾींदो आहे। कोई बि ॻाल्हि ईंदी त छा चईंदा, इहे त हलंदो ई रहंदो आहे, पतो न कंहिं हलायो, लेकिन शब्द इहे ई चईंदा आहिनि, इहे त थींदो ई आहे, इहे त हलंदो ई आहे, इहे कोई नई ॻाल्हि थोरी आहे, इहे थींदो ई आहे। इहे छा आहे? अलबेलोपन न आहे? इहे बि त कंदा आहिनि। मेजॉरिटी क्रोध सां बचण लाइ हिन कई तॾहिं थियो, मां रॉन्ग कयो उहो न ॾिसंदा आहिनि, हिन हीअ कई न, हीअ थियो न, हिन करे थियो। ॿियनि ते दोष रखणु ॾाढो सहज आहे। इहा न करे त न थींदो। ऐं बाबा जो चई उहो न ॾिसंदा आहिनि, उहो न थींदो। मतिलबु हिन क्रोध कई त मां कयो, लेकिन बाबा चयो अथई की न करिणो आहे त उहो न ॾिसंदा आहिनि। उहो करे त थींदो। बाबा जी श्रीमती छा क्रोध खे ख़तमु न करे सघंदा आहिनि। अॼुकल्ह क्रोध जो ॿार रोब बि भिन्न भिन्न प्रकार जो आहे। त छा अॼु चइनिनि जो विर्त वठंदव? जीअं पहिरीं ॻाल्हि जो विशेष दृढ़ संकल्प मेजॉरिटी कयो, छा ईअं ई चइनिनि जे लाइ बि संकल्प कंदव? ये बहानेबाज़ी न, मतिलबु आलस्य, अलबेलोपन, बहानेबाज़ी ऐं बाक़ी जो बि विकार बुराइयूं आहिनि, क्रोध, त बाबा चवनि था कि ॿिए ते दोष रखंदा आहिनि। ऐं बाबा जो चयो उहो न थींदो आहे, उहो करे त थींदो। बाबा जी श्रीमती छा क्रोध ख़तमु न करे सघंदा। अॼुकल्ह क्रोध जो ॿार रोब बि भिन्न भिन्न प्रकार जा ईंदा आहिनि। त छा अॼु चइनिनि जो विर्त वठंदव? जीअं पहिरीं ॻाल्हि जो विशेष दृढ़ संकल्प मेजॉरिटी कयो, छा ईअं ई चइनिनि जो बि संकल्प कंदव? इहो बहानो न ॾियणो आहे कि हिन कई त मां कयो, हिन ईअं कई तॾहिं मां कयो। बाप जो बार बार चईंदा आहिनि उहो यादि न आहे, हुन जो कई उहो यादि अचे, त इहा बहानेबाज़ी थी न। त बाप दादा बर्थडे जी गिफ्ट चाहींदा आहिनि। इहे टे ॻाल्हियूं जो 4 खे हल्का करे ॾींदियूं आहिनि। मतिलबु बहानेबाज़ी, आलस्य, अलबेलेपन जे कारण इहे विकार, क्रोध अची वेंदो, हीअं थी वेंदो। संस्कार जो सामनो त करिणो ई आहे। संस्कार जो सामनो न, इहे पेपर आहे। मतिलबु कोई कहिड़ी बि सुभाउ संस्कार वारो आहे, लेकिन कर्म करिणो आहे त हुन आत्मा सां गॾु कर्म करिणो ई पवंदो। हाणे हुनजे संस्कार जो सामनो करिणो ई पवंदो। घबराइणो न आहे, रुकणो न आहे, अॻियां वधंदा वेंदव त हिमते वधे मददे बाप। हिकु जन्म जी पढ़ाई ऐं सारे सॼे कल्प जी प्राप्ति। हिकु जन्म जी पढ़ाई ऐं सॼे कल्प जी प्राप्ति। अधु कल्प राज्य भाग्य, अधु कल्प पूज्य। सॼे कल्प में हिकु जन्म जी प्राप्ति। उहो बि नंढो जन्म, फुल जन्म न, नंढो जन्म। त छा हिमत आहे? जो सम्झंदा आहिनि हिमत रखंदा ज़रूरु, ईअं न पुरुषारत कंदा, टेंशन रखंदा, गे न करो। छोटो सो संगम योग, हुन में बि एॾो समय त असां न आया जेका हाणे आया आहिनि।
त मतिलबु पूरो संगम त निकिरी वियो। हाणे लास्ट में आया आहिनि त बि थोरो समय असांखे बाबा जो चवनि था उहा हा कंदा हलो। फुल जन्म न आहे, नंढो जन्म आहे, त छा हिमत आहे। जो सम्झंदा आहिनि हिमत रखंदासीं ज़रूरु, ईअं न पुरुषारत कंदासीं, अटेंशन रखंदासीं। नंढा ॿार बि न आहियो, 70 वर्ष पूरा थी विया। मतिलबु 70 वर्ष पूरा थी त ईअं न असां हिते न हुयासीं त असांखे वाइब्रेशन न वेंदा हूंदा। ब्रह्मा बाबा त पूरे वृक्ष खे सकाश ॾींदा हुया न, त असांखे बि लाइट माइट त मिलंदी हूंदी न, तॾहिं त हाणे अचण वारी आत्मायूं अॻियां निकिरनि थियूं। मतिलबु पहिरियों खां ई असांखे पाणी त मिले पियो न, है न। भले असां आया हाणे आहियूं, लेकिन बाबा जी शक्ति त असांखे जॾहिं खां शिव बाबा ब्रह्मा बाबा में आया तॾहिं खां पूरे वृक्ष खे ब्रह्मा बाबा, शिव बाबा, ब्रह्मा बाबा ऐं मम्मा सभिनि सकाश त ॾिनो न। त पाणी त पियो ई हूंदो, तॾहिं त असां आयासीं ऐं जल्दी जल्दी थी वियो, है न। त बाबा चवनि था इन करे त थी न, बाबा जे ईंदे ई असांजो जन्म त थी वियो, पर आया असां हाणे आहियूं। छोकी अगरि असां जल्दी अची वञूं हा पोइ त असांजो बि शरीर छुटिजी वञे हा, पोइ असां बि एडवांस पार्टी में हली वञूं। त जंहिं कमु कयो, जीअं मम्मा श्री छॾिया, बाबा दादियूं, उन खां पोइ जेकी आत्माएं आहियूं उन्हनि जो बि त पार्ट आहे न, सभु हिकु साथ थोरी ईंदा। बाबा चवनि था कि नंढा थोरी आहियो, 70 वर्ष थी विया। उहो त 3 मास 4 मास जा ॿार गे कंदा आहिनि। त तव्हां बाप जा साथी आहियो न, विश्व कल्याणकारी आहियो, उन्हनि खे त 70 वर्ष पूरा थी विया। बाप दादा हथ न उठवाईंदा आहिनि, छोकी बाप दादा ॾिसंदा आहिनि हथ उठाए करे बि कॾहिं कॾहिं अलबेला थी वेंदा आहिनि। त छा सम्झंदा आहियो कि कुझु बि थी वञे, पहाड़ जहिड़ो पेपर बि अची वञे, लेकिन पहाड़ खे बि रुई ठाहे ॾियो। अहिड़ो दृढ़ संकल्प करण जी हिम्मत आहे। छो जी संकल्प ॾाढा सुठा कंदा आहियो, बाप दादा बि ख़ुशि थींदा आहिनि जंहिं समय संकल्प कंदा आहियो। लेकिन आहे छा, 70 वर्ष त हल्को छॾियो, लेकिन बाप दादा ॾिसनि था कि समय जो कोई भरोसो न आहे। हिन ज्ञान जे आधार ते हर पुरुषारत जी ॻाल्हि में ॾाढो काल जो अभ्यास खपे। अच्छा हाणे कयो, परंतु बहुत काल जो अभ्यास, छोकी प्राप्ति हर हिकु छा चाहींदो आहे। सभी हथ उठाईंदा आहिनि राम सीता ठहिण लाइ। जो राम सीता ठहिणु चाहींदा आहिनि उहो हथ उठायो, राज ई मिलंदी। कोई हथ उठाए तो राम सीता ठहिण जे, लक्ष्मी नारायण न ठहींदव। डबल फॉर्नस में कोई हथ उठाए तो, कोई न। जॾहिं बहुत काल जो भाग्य प्राप्त करणु चाहींदा आहियो, लक्ष्मी नारायण ठहिणु चाहींदा आहियो, अर्थात बहुत काल जो राज्य भाग्य प्राप्त करिणो आहे, त बहुत काल जी प्राप्ति खपे। त हर ॻाल्हि में बहुत काल त खपे न। हाणे 63 जन्म जे बहुत काल जा संस्कार आहिनि, त चईंदा आहिनि न असांजो भाव न आहे। हाणे 63 जन्म जे बहुत काल जो संस्कार आहे, त चईंदा आहियो न असांजो भाव न आहे, भावना न आहे। संस्कार आहिनि 63 जन्म जा। त बहुत काल जो हिसाब आहे। इन करे बाप दादा यही चाहींदा आहिनि कि दृढ़ संकल्प में दृढ़ता हुजे। दृढ़ता जी ही कमी थी वेंदी आहे, थी वेंदो, हलंदो आहे, हलणु ॾियो। केरु ठहियो आहे, हिकु ॿ ॾाढा सुठी ॻाल्हि सभिनि खे ईंदी आहे,
हिकु त ॾाढी सुठी ॻाल्हि सभिनि खे ईंदी आहे। बाप दादा ॻाल्हियूं नोट कई अथई। पंहिंजी हिमत न थींदी आहे त चईंदा आहिनि महारथी बि ईअं कंदा आहिनि, असां कयो त छा थियो। लेकिन बाप दादा पुछंदा आहिनि कि छा जंहिं समय महारथी ग़लती कंदा आहिनि उन समय उहो महारथी आहे, त महारथियुनि जो नाम छो ख़राबु कंदा आहिनि। हुन समय उहो महारथी न आहे, त महारथी करे करे पंहिंजे खे कमज़ोर करणु, इहा पंहिंजे खे दुख ॾियणो, ॿियनि खे ॾिसणु सहज थींदो आहे, पंहिंजे खे ॾिसण में थोरी हिमत खपे। ॿियनि खे ॾिसणु सहज थींदो आहे, पंहिंजे खे ॾिसण में थोरी हिमत खपे। त बाप दादा हिसाब जो किताब ख़तमु कराइण जी गिफ्ट वठण आया आहिनि। कमज़ोरी ऐं बहानेबाज़ी जो हिसाब किताब जो ॾाढो वॾो किताब आहे। ॾिसो ख़ुदि जी कमज़ोरी हूंदी आहे न, हाणे पोतरनि दोतरनि में मोह हूंदो त उहो कुझु कंदा, उन्हनि खे कुझु थींदो त तव्हांखे मोह थींदो त तव्हां गेट खोलियो न मोह जो। उहो ई अड़ोसी पड़ोसी जो कोई रोए या कुझु करे, हा ठीकु आहे, उन खां पुछो छा थियो, उनजा माउ पीउ अथसि न, त तव्हां हुते वेही सकाश ॾियो, तव्हां छो उन्हनि जे पुठियां भॼो था। त कमज़ोरी जो गेट तव्हां था खोलो न। हिसाब किताब ॾाढो वॾो किताब आहे, कमज़ोरी ऐं हिसाब किताब जो। हुनखे हाणे ख़तमु करो, सभी कमज़ोरियूं ख़तमु, सभी हिसाब किताब ख़तमु। त हर हिकु जो सम्झंदो आहे असां करे करे ॾेखारींदासीं, करिणो ई आहे, झुकणो ई आहे, बदिलणो ई आहे, परिवर्तन सेरेमनी मल्हाइणी ई आहे। त हर हिकु जो सम्झंदो आहे कि असां करे करे ॾेखारींदासीं, करिणो ई आहे, झुकणो ई आहे, बदिलणो ई आहे, करे करे परिवर्तन सेरेमनी मल्हाइणी ई आहे। जो सम्झंदो आहे, संकल्प कंदो आहे, उहो हथ उठायो। दृढ़ता या चालू संकल्प बि थींदा आहिनि ऐं दृढ़ संकल्प बि थींदा आहिनि। त तव्हां सभिनि दृढ़ संकल्प कयो आहे, दृढ़ उठायो आहे हथ, कंहिंजे लाइ कि करिणो ई आहे, झुकणो ई आहे, बदिलणो ई आहे, परिवर्तन सेरेमनी मल्हाइणी आहे। मधुबन वारा वॾो हथ उठायो। हिते साम्हूं मधुबन वारा वेठा आहिनि, ॾाढा नज़दीक वेहण जो चांस आहे। पहिरीं सीट मधुबन वारनि खे मिलंदी आहे। बाप दादा ख़ुशि आहिनि, पहिरियों वेठा आहिनि, पहिरियों ई रहणो आहे। त अॼु जी गिफ्ट त बढ़िया थी न। त बाबा खे कहिड़ी गिफ्ट खपे? कमज़ोरी ऐं पुराणो हिसाब किताब ख़तमु, आलस्य, अलबेलोपन, बहानेबाज़ी सभु ख़तमु। बाप दादा खे बि ख़ुशी आहे, छो कि तव्हां हिकु ई आहियो, तव्हांजे पुठियां तव्हां हिकु न आहियो, तव्हांजे पुठियां तव्हांजी पूरी राजधानी आहे, तव्हांजी रॉयल फैमिली आहे, तव्हांजी रॉयल प्रजा, साधारण प्रजा फॉलो त रॉयल प्रजा ई कंदी। पोइ द्वापर में असांजा जेका भगत आहिनि, सतो रजो तमो गुणी 3 प्रकार जा भगत असांजे पुठियां लाइन में आहिनि। त तव्हां कंदा त उहो तव्हांजे पुठियां वारा कंदा। अॼु बहानेबाज़ी ॾींदा आहियो त तव्हांजा भगत बि ॾाढा बहानेबाज़ी कंदा आहिनि।
हाणे ब्राह्मण परिवार भी तव्हांखे ॾिसी उल्टी कॉपी करण में होशियार थी हूंदा आहिनि। त सभी दृढ़ संकल्प करो, संस्कार जो टक्कर थिए, स्वभाव जो मतभेद हुजे, टे ॻाल्हियूं कमज़ोरनि जी हूंदी आहे। कोई कंहिंजे मथां कूड़ी ॻाल्हि चई ॾींदो आहे त कई ॿार चईंदा आहिनि असांखे ज़्यादा क्रोध ईंदो आहे कूड़ ते, है न। कॾहिं बि संस्कार टक्कर थिए, मतभेद, स्वभाव मतभेद, कुझु बि थिए, लेकिन असांखे सभिनि जो सामनो करे, सभिनि खे करेक्ट करे अॻियां हलणो ई आहे। तॾहिं बाबा बि मदद कंदा। है न। कई ॿार चईंदा आहिनि की हुन कूड़ ॻाल्हाई, कोई कूड़ ॻाल्हाईंदो त मूंखे क्रोध ईंदो आहे, लेकिन सचे बाप सां वेरीफाई करायो। सचो बाप तव्हां सां गॾु आहे त सॼी कूड़ी दुनिया हिकु तरफ़ ऐं हिकु बाप तव्हां सां गॾु। विजय तव्हांजी निश्चित थियल ई आहे। कोई तव्हांखे हिलाए न सघंदो आहे, छो जो बाप तव्हां सां गॾु आहे न। चओ था कूड़ आहे त कूड़ खे कूड़ो ई करे ॾियो न। मतिलबु अगरि हुन कूड़ ॻाल्हाई, वो कूड़ तो ॻाल्हाए त उनखे कूड़ो ई रहण ॾियो, वधाईंदा छो आहियो। मतिलबु कोई ॻाल्हि ई न आहे, हुन कूड़ ॻाल्हाई मतिलबु ग़लति ॻाल्हि आहे, त तव्हां बि सोचो उहो ॻाल्हि ई न थी। त बाप जो बाबा खे बहानेबाज़ी सुठी न लॻंदी आहे। ईअं थियो, ये गीत हाणे समाप्त करो। है न। सुठो थींदो, सुठो ई रहंदो। जो थियो, सुठो थिए थो, सुठो थींदो, सुठो ई रहंदो। अच्छा सभिनि खे ठाहींदा। सुठो जो गीत ॻायो त पसंदि आहे न। पसंदि आहे, बहानेबाज़ी खे ख़तमु कंदव। ॿई हथ उठायो, न, ॿई हथ उठायो, हा, सुठी तरह हिलायो। सुठो ॾिसण वारा बि हथ हिलाइनि था न। सुठी तरह सां ॿई हथ हिलायो। अच्छा ॾिसण वारा बि हथ हिलाइनि था। काथे बि ॾिसो था हथ हिलायो, कीअं चईंदासीं, सुठे जो गीत ॻाईंदासीं। तव्हां त हथ हिलायो था। अच्छा हाणे हेठि करो। हाणे पंहिंजे परिवर्तन जी ताली वॼायो। सभिनि ज़ोरदार ताली वॼायो। अच्छा हाणे हर हिकु मिंट जे लाइ दृढ़ संकल्प में वेही रहो। बहानेबाज़ी, आलस्य, अलबेलेपन खे हर समय दृढ़ संकल्प द्वारा समाप्त करे बहुत काल जो हिसाब जमा करणो ई आहे। बहानेबाज़ी, आलस्य, अलबेलेपन खे हर समय दृढ़ संकल्प द्वारा समाप्त करे बहुत काल जो हिसाब जमा करणो। कुझु बि थिए, कुझु न ॾिसणो आहे, लेकिन बाप जे दिलि तख़्त नशीन ठहिणो ई आहे। विश्व जे तख़्त नशीन ठहिणो ई आहे।
हिन दृढ़ संकल्प स्वरूप सां सभु वींदो। सब प्रकार जी बहानेबाज़ी हर समय, सब प्रकार जी हर समय हर प्रकार जी बहानेबाज़ी, आलस्य, अलबेलेपन हर समय जे लाइ दृढ़ संकल्प सां सभिनि खे विदाई ॾियो। चारों ओर जे सदा उमंग उत्साह जे अनुभव में रहण वारा, सदा दृढ़ता सफलता जी चाबी खे कार्य में लॻाइण वारा, सदा बाप सां गॾु हर कार्य में साथी रहण वारा, सदा एकनामी एकानामी एकाग्रता स्वरूप में अॻियां खां अॻियां उड़दा रहण वारा, एकनामी एकानामी एकाग्रता में अॻियां खां अॻियां उड़ण वारा, बाप दादा जे अति लाडला सिकीलदा विशेष ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। कहिड़े ॿारनि खे? जो सदा उमंग उत्साह में रहंदा आहिनि, सदा दृढ़ता सफलता जी चाबी खे कार्य में लॻाईंदा आहिनि, मतिलबु दृढ़ संकल्प द्वारा परिवर्तन कंदा आहिनि, बाप सां गॾु हर कार्य में साथी ठहींदा आहिनि, एकनामी एकानामी एकाग्रता स्वरूप में अॻियां खां अॻियां उड़ण वारा, अति लाडला सिकीलदा विशेष ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। अव्यक्त वरदाना, हद जी सर्व इच्छाउनि जो त्याग करण वारा, सच्चा तपस्वी ठहो। हद जी हर इच्छाउनि खे समाप्त करण वारा, सच्चा तपस्वी ठहो। हद जी इच्छाउनि जो त्याग करे सच्चा तपस्वी मूर्त ठहो। तपस्वी मूर्त अर्थात हद जी इच्छा मात्रम अविद्या स्वरूप। तपस्वी मूर्त केरु हूंदो आहे? जो कंहिंमें कोई बि हद जी इच्छा न हुजे, जो वठण जो संकल्प कंदा आहिनि, वो अल्पकाल जे लाइ वठंदा आहिनि, लेकिन सदा काल जे लाइ गवाईंदा आहिनि। तपस्वी ठहिण में विशेष विघ्न रूप इहे ई अल्पकाल जी इच्छाऊं आहिनि। इन करे हाणे तपस्वी मूर्त ठहिण जो सबूत ॾियो, अर्थात हद जे मान शान जे लेवतापन जो त्याग करे हाणे विधाता ठहो। विधाता मतिलबु सभिनि खे ॾियण वारो, सभिनि जो भविष्य ठाहिण वारो, दाता विधाता वरदाता। जॾहिं विधातापन जा संस्कार इमर्ज थींदा, तॾहिं अन्य सभु संस्कार स्वतः दॿी वेंदा, स्वतः दॿी वेंदा। स्लोगन आहे, कर्म में फल जो सूक्ष्म कामना रखणु। कर्म जे फल जी सूक्ष्म कामना रखण बि फल खे पकण सां पहिरियों खाई वठणु। कर्म जे फल जी सूक्ष्म कामना रखण बि फल खे पकड़ण खां पहिरियों खाई छॾणु। अव्यक्त इशारो, पाप कटेश्वर पाप हरणी तॾहिं ठही सघंदव जॾहिं यादि ज्वाला रूप हूंदी। इन यादि द्वारा अनेक आत्माउनि जी निर्बलता दूर थींदी। इन करे इन जे लाइ हर सेकेंड हर श्वास बाप ऐं तव्हां कंबाइन थी करे रहो। कोई बि समय साधारण यादि न हुजे। स्नेह ऐं शक्ति ॿिन्हिनि जो रूप कंबाइंड हुजे। कोई बि समय साधारण यादि न हुजे। स्नेह और शक्ति ॿई रूप कंबाइंड हुजे।
स्नेह बि हुजे ऐं शक्ति रूप बि हुजे, तॾहिं ज्वाला रूप यादि चईंदासीं, तॾहिं ई पाप कटजंदा, तॾहिं ई अनेक आत्माउनि जी निर्बलता दूर थींदी। इन करे हर सेकेंड, हर श्वास में बाप ऐं तव्हां कंबाइंड रहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ठीक है।